अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए 4 जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उंडर नाब शामा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डाहरी जी बेनज़ीराबाद प्रेस क्लब जे सदर ऐं सीनियर सहाफ़ी AK डाहरी ते हमलो कंदड़ जवाबदार टाउन ऑफिसर काशिफ अली ज़रदारी ऐं संदसि साथियुनि खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि, सोशल वर्करनि, सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब खां हिक रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे वापसि प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन वक़ार आराई, आरफ बुगियो, MB डाहरी, सालियो कीरियो, मोमिन जूणो, सोशल वर्कर वज़ीर उंडर, ज़मीर उंडर, तालिब हुसैन डाहरी, अब्दुल सलाम डाहरी, दानिश वट्टू, हैदर खानज़ादा, खलील अहमद खानज़ादा ऐं ॿियनि एहतजाज कयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि मीडिया खे ॿुधायो त असांखे शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि खे उजागर करण सां गॾु फील्ड में कमु करण खां रोकण लाइ नवाब शाह जा व्याजी कब्ज़ा, माफ़िया गुरू, कुझु सियासी माण्हू ऐं ब्यूरोक्रेट असांखे पंहिंजूं सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाइण खां रोके रहिया आहिनि। इंतिज़ामिया पारां को बि असां सां ताउन न पियो कयो वञे। असांजे सहाफ़ियुनि खे सरेआम हथियारबंदनि सां मिली करे टाउन ऑफिसर काशिफ ज़रदारी ऐं ॿिया नामालूम हथियारबंद सहाफ़ी जे घर ते हमलो करे जान खां मारण लाइ फारिग करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंमें सहाफ़ी AK डाहरी, संदसि भाइर डॉक्टर गुलाम सरवर अली शेर ऐं भाइटियो फरमानुल्लाह डाहरी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस पारां मेडिकल लेटर ॾेई इस्पताल रवानो कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी वई आहे ऐं न वरी केस दाख़िल कयो पियो वञे। सहाफ़ियुनि, सोशल वर्करनि ऐं सिविल सोसाइटी पारां ज़िले इंतिज़ामिया तोड़े IG सिंध, वज़ीर आला सिंध, DG रेंजर सिंध खां मुतालबो कयो त दहशतगर्दी कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं सहाफ़ी AK डाहरी या संदसि फैमिलीअ जे कंहिं फ़र्द खे कुझु बि नुक़सानु रसियो त उनजो ज़िम्मेवार काशिफ ज़रदारी ऐं संदसि साथारी हूंदा। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़। We want justice! We want justice! Stop in gate! Stop in gate! दहशतगर्द के गिरफ्तार करो! दहशतगर्दी बंद करो! Stop in gate! Stop in gate! Killing! नाली जाने दे! बंद करो! दादागिरी बंद करो! ये गुंडागर्दी के गिरफ्तार करो! दादागिरी बंद करो! Stop in gate! Stop in gate!